सगियूं जे कचे वारे इलाइक़े ॻोठ महमूद चना में कारह जे इल्ज़ाम हेठि नौजवान नारी अज़रा वल्द मोहम्मद पठान चना खे वारिसनि पारां कारी करे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। अहिड़ी इतला ते हद जे थाणे महमूद चना थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल सोभो डेरो आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो। जॾहिं त क़तल थी वियल नौजवान नारी अज़रा चना जे पीउ मोहम्मद पठान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी धीअ नौजवान इरशाद चना सां कारी हुई, जंहिंखे मुंहिंजे पुटु अज़रा जे भाउ मसूद चना गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त गिरफ़्तार थियल जवाबदार मसूद चना पिणु क़तल जो एतिराफ़ कंदे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी भेण अज़रा चना इरशाद चना सां कारी हुई, जंहिं करे पिस्टल जा फायर करे गोलियूं हणी पंहिंजी भेण खे क़तल कयो आहे, जंहिंजो को बि पछताउ नाहे। होॾां कारह जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान इरशाद चना साफ़िन सां मोबाइल फ़ोन ते राब्तो करे ॿुधायो त अज़रा वल्द मोहम्मद पठान चना सां 4 साल अॻु निकाह कयो हो। अज़रा मुंहिंजी ज़ाल हुई, मुंहिंजी घरवारीअ खे नाहक क़तल कयो वियो आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त हद जे थाणे महमूद चना पुलिस जे SHO निसार अहमद खोखर ॿुधायो त नौजवान नारी अज़रा चना जे क़तल वाक़े जे इतला ते वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।